ताउन किया है क्यू मोबाइल ने। क्यू मोबाइल एसेट, truly unforgettable. अॼु ख़बर जो वक़्तु थी वियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़िंदा टीवी। ऐं हीअ ज़िंदा टीवी उन टाइम खां वठी आहे जॾहिं सिॼु ओभर खां हलंदो हो ऐं ओलह खां उभरंदो हो। ऐं हीअ टाइम ॿुधाइण जे लाइक़ु न आहे, छाकाणि त हर कंहिं वटि पंहिंजी मोबाइल आहे, उहो पंहिंजो टाइम पाण ॾिसी सघे थो। नाज़रीन, अॼु ॻोठ मीरो खान में कुतनि ऐं घोड़नि जो मुक़ाबिलो थी गुज़रियो, जंहिंमें कुता वॾे पैमाने ते मुक़ाबिलो खटे विया आहिनि। वधीक तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त शहर गदर खां फिदा हुसैन गोई, जेको केले जी खल तां तिरकी किरी पियो ऐं वञी गटर में किरियो, बाद में हुनखे खणी अस्पताल में पहुचायो वियो, जानवरनि जी अस्पताल में पहुचायो वियो, जिते हुनखे कुते जी टंग हई वई, भुल में कुते जी टंग हई वई ऐं डॉक्टर चवणु आहे त हाणे हू बिल्कुलु सही आहे, पर जिन महिल बि पेशाब कंदो त हू टंग खणी पोइ पेशाब कंदो। नाज़रीन, जे दादन फ़क़ीर जे वाड़े ते ॿिनि गॾनि जो झेड़ो थी पियो, जंहिंमें दादन हुननि खे छॾाइण जी कोशिशि कई, पर हिकिड़े गॾ दादन खे लत वाहे गॾी, जंहिंमें दादन जी ॿटी चट थी वई आहे ऐं हुनजे वात में हाणे का पहर कान बची आहे। शरीफ़ जो चवणु आहे त मूं हिन लांती खे घणो झलियो त गॾनि जे झेड़े में न वेंदो कर, पर हीउ निभागो न मुड़ियो। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खेरो खान में ॿिलो मारिजी वियो आहे। पोइ तफ़सील वठण जे लाइ वठूं था हीअ रिपोर्ट गिलू गेदड़ी खां। हा मिस्टर गिलू, ॾे ख़बर उते तफ़सील कहिड़ा आहिनि? जी ख़बर खान, मां जाइ वारदात ते मौजूदु आहियां जिते हिकु ॿिले जी फौत थी वई आहे। हा गिलू, तोखे छा थो लॻे त ॿिले खे मारण में कंहिंजो हथु थी सघे थो? ॿिले खे मारण में कंहिंजो हथु कोन्हे, पर पेर आहे। अचो त हुन खां पुछूं वधीक तफ़सील। गिराक हलाईंदे हलाईंदे नालो छा त ओचितो ॿिलो अची वियो, जीअं मुंहिंजो पेर ॾिसां ॿिले में वञी लॻो, ॿिलो ओॾमहिल मरी वियो, का ख़बर ई न पई मुंहिंजो कहिड़ो ॾोह हिन, मुंहिंजो ॾोह आहे ॿिले तो ते केस कयो आहे, हिन में तुंहिंजी छा राय आहे? ऐं ॿिला ग्रुप रे वेंदुसि, हुननि खे वञी तव्हां ईंदुसि चवंदुसि वाह उहो आयो आहे एक्सीडेंट थी पियो आहे, को मूं हथ सां ॿिलो कोन्हे मारियो। अहिड़ा ॿिला तव्हां ॿिला वञी ॿधी ॾियो ऐं हिते हिकिड़ो दरो भते हुनखे आउं रोज़ ॾींदो हुउसि। भलू पहलवान हटायो, ॿिलो बचायो। असीं ॿिलनि जे सरदार सां ॻाल्हाइणु चाहींदासीं, हाली असांखे रोज़गार करण ॾियो। वाह इहा कहिड़ी तव्हां फचरी मच पहलवान सख़्तु बेवाजिबी कई आहे ॿिले सां, ॿिले जो इंसाफ़ कयो वञे। वॾी का रिपोर्ट आहे बाबा हीअ। नाज़रीन, हिकिड़ो पालन में झेड़ो थी पियो आहे, उते असांजो रिपोर्टर आहे पताशो खान, जेका रिपोर्ट पुछूं था त छा तफ़सील आहिनि उते जा। जी पताशा खान। खान, हिते त वॾो हगामो लॻो पियो आहे, हिते सफ़ा हिननि जो हटीड़े बालो ऐं कीड़े बाले जो वठ वारो लॻो पियो आहे पाण ते। हिते त मसइलो ख़बर ई कोन थो पए त आख़िरी विढ़िया छा थिया आहिनि पाण। उन्हनि जो मक़सदु छा आहे भला हेॾो वॾो हगामो कयो अथनि? थोड़े सही अस्सलाम वालेकुम। अरे परे थी गए गैरत दा मसला थी गए, तू वाला थाने विच चांदा पे साईं, मां जिंदा टीवी खां आयो आहियां। जिंदा टीवी कुछ परे थी न थोड़ा सही। अरे मसला तो बतायो बाबा। मसला इहो है मेरी भक्त जी प्लेट ने भाग देख, तू वाले जिंदा टीवी जो आई परे हटे तू एक नसों में भले छाए खेम ते को मसला बुधायो अटीड़ो बालो तमाम ज़िदीरो है। अच्छा, अटीड़ो बालो कंहिंजी ॻाल्हि नथो मञे,
ही लानती मुल्क में ॿाहिरि मारे छॾींदो, ही न मुड़ंदो। मूं सां विड़ी पिया आहिनि, ॾिसी थो तव्हां पाण ॾिसी था सघो। मूंखे हींअर फुहारो बि हिकिड़ो हयो, वरी बि हयो हिकिड़ो। ही अठीड़ो बालो लॻे थो त सिंध जा बाला टोटल गॾु कंदो, वॾो पिटियल बालो आहे। असां त पंहिंजो कंगो मंगो ॾेई तयारु थियूं, मतां भाॻियो जूतो असांखे अची लॻे। अठीड़ो बालो तमामु ज़ीरो आहे। हींअर त तव्हां ॾिसो था बेहोश थी वियो। वधीक तफ़सील तव्हांखे ॾींदासीं, अस्पताल रसी पोइ तव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं। अटीड़े के अस्पताल खणाया विया आहिनि। वधीक तफ़सील अस्पताल में असां पाण भाई रहियो या दुश्मन आहियो? भत जी प्लेट ते एतिरो वधो अची गोड़ कयो अथव। ए भिरार मेरा ए मोह देख बिल्ले वांगे पट गया मोह न पटियो अथई न बाकी ते पटियाई भई तोखे रत आहे? रत कोनी थप्पड़ मारे तू बुधरा कोनी ओ मेरा मैंने भत दी प्लेट मां पेड़ा दादा मार छुड़ा आगे। अच्छा भत ते तव्हां खून बकंदा आहियो? बाकी पोइ त सफ़ा ज़ालिम आहियो ॿियो। मैंने तक घुटारे मारई मूंखे छा मारींदा बा? नाज़रीन, उन जो चवणु आहे त उन जहिड़ो कयो आहे हिकिड़ी भत जी प्लेट तां ॿ भाइरनि पाण में विड़ी पिया आहिनि, जंहिंमें माना रत निकितो आहे जी। अटीड़ो बालो हिकिड़ो अटीड़ो बालो आहे, अस्पताल में दाख़िल आहे। न असांजे जूता मारे असने भागे ख़बर ही कान्हे पवंदी। अस्सलाम वालेकुम बाबा। ॻाल्हि ॿुध, ज़िंदा टीवी था या मुर्दा टीवी था, मैं कोई इंटरव्यू कोन ॾियां पर सही वञ डॉक्टर खे ना। ॻाल्हि ॿुध, मैं चाह बिस्कुट बि घेना। बाबा आखिरी मसालो तुंहिंजो छा आहे? मसालो तो ॿुधा, तुंहिंजो मसालो हल कयूं न। बाबा मैं को पहिरियों 4-5 लख चंदा कर लियो, मेरा इलाज करवा। मैं आप इंडिया जो इलाज करवे सा अपना। इंडिया जहिड़ो शिकिली कोन अथई। ॻाल्हि ॿुध, तो इंटरव्यू घेना या मेरी बेइज्जती ख़राब करण आई? हल तूं हल हल इंटरव्यू सही ॾे न। बाबा ॻाल्हि हिकिड़ी ॿुध मेरी, मेरा भक्त खा गया निभागा। मैं तो ढूंढ मौलाना वाला ने घर पाड़े जो पिन आया हम नाली बाली उन्हां साफ कर निभागा। यो कीड़ा मेरा भेड़ा को नहीं नढ़ा, यो भक्त सजा खा गया। मैं को गैरत मथे ते चढ़ गई, पर यार मैं कोई नासा जो जूता मारिया नाला के मारिया। अच्छा ई अटीड़ो बालो तमाम हींअर पंहिंजे जज्बात में आहे। हिननि खे के खाशा पादर आया आहिनि